मां हुन खे वेंदे ॾिठो। I saw him going. घर में केरु केरु आहे? Who all are at home? हाणे माफ़ी घुरण बेकार आहे। या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था, हाणे माफ़ी घुरण जो को फ़ाइदो नाहे। It is pointless to apologize now. या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि ट्रांसलेट करे सघो था इंग्लिश में, No point in apologizing now. उन्हनि मां को हिकु उस्तादु आहे। Either of them is a teacher. असां मां को बि न वेंदो। Neither of us will go. असां सभु शादीअ ते वञी रहिया आहियूं। All of us are going to the wedding. तव्हां जा केतिरा दोस्त आहिनि? How many friends do you have? छा तव्हां ख़रीदारी कई? Did you do the shopping? मां विहाणे खां सवाइ सुम्हंदो हुयसि। I used to sleep without a pillow. कोशिश करण में को बि हर्ज न आहे। There is no harm in trying. मूंखे ख़बर पई त तूं ग़रीब आहीं। I came to know that you are poor. छा तव्हां पंहिंजी नौकरी छॾे ॾिनी? Did you quit your job? तव्हां मुंहिंजी बेइज़ती कराई। You got me disrespected. मां पंहिंजे भाउ जे तरफ़ खां माफ़ी घुरां थो। I apologize on behalf of my brother. तव्हां जी शादी कॾहिं थी? When did you get married? तव्हां सां गॾु केरु आयो हो? Who came with you?